इन वक्त बिला ताखीर अवा ऐं असांजे आॾो हज़रत क़िबला अल्लामा मुफ्ती खलील अहमद इनकलाबी हुसैनी साहिब नसीराबाद वारा जेके तमाम इन वक्त जा बेहतरीन खतीब आहिनि, इल्मी गुफ्तगू फरमाईंदा आहिनि ऐं अवामी गुफ्तगू भी फरमाईंदा आहिनि। उन्हनि जे हुज़ूर में गुज़ारिश आहे त अचनि पंहिंजे खिताब फलक शिगाफ सां असांखे नवाज़ण फरमाइनि। नारे तकबीर, नारो तव्हांजो भलो आहे, पर जेकर अञा भी मोहब्बत सां हणी ॾेखारियो त साईं जी भी दिल ख़ुशि थी वेंदी ऐं अवां भी सुजाग थी वेंदो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे गौसे आजम हजरत क़िबला साईं मखदूम शहाबुद्दीन क़िबला साईं ताज मोहम्मद रहमतुल्लाह अलैह। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़लल फुरक़ानल मुबीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अस्हाबिहि वअस्हाबिल अंसार वल मुहाजिरीन व उलमाए मिल्लती व सुलहाए उम्मती अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू वल्लज़ीन ऊतुल इल्म दरजात वल्लाहु बिमा तअमलून खबीर। सदक़ल्लाहुल मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मा मदहतु मुहम्मदन बिमकालती लाकिन मदहतु मकालती बिमुहम्मदी। सुभान अल्लाह। मनशा यही है मेरे किलो मकाल की होती रहे सना तेरे हुस्नो जमाल की। बिरादरान इस्लाम मुसलमान भाइरों,
महफिल में मौजूद मेहमानान गिरामी, उलमाए किराम, हुफ़ाज़ उज़्ज़ाम, बिलखुसूस मेज़बान महफिल मोहतरमुल मकाम हजरत क़िबला साहिबजादा साईं ताज मोहम्मद मदज़िल आली ऐं ॿिया क़िबला साईं साहिबजादा नसरुल्लाह साहिब ऐं ॿिया मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जा उम्मतियो सरकार जा गुलामो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तान मोहतरम, अज तवानी न दरगाह आलिया साईं मखदूम शहाबुद्दीन रहमतुल्लाह ताला अलैह ऐं साईं मुफ्ती आज़म सिंध साईं मखदूम ताज मोहम्मद अलारिजवी रहमतुल्लाह ताला अलैह हिन दरगाह शरीफ में, हिन मस्जिद शरीफ में उस्तादुल उलमा, शम्सुल उलमा हजरत क़िबला साईं मखदूम मुफ्ती आज़म सिंध साईं ताज मोहम्मद अलारिजवी रहमतुल्लाह ताला अलैह जंजो उर्स मुबारक मल्हायो पियो वञे। हुजण त ईअं घुर्जे हा त जंहिं पाए जो, जंहिं मक़ाम जो साईं आलिम हुयो, उन पाए ऐं उन मक़ाम जो को ॻाल्हाइण वारो, को आलिम, को अहले इल्म, को अहले दिल हुजे हा, जेको साईं जी ज़िंदगी मञा तवां असांजे दिलनि ते रोशनी विझे हा। छो त ॻाल्हाइण वारा उलमा ऐं औलिया जी ज़िंदगी ते रोशनी न विझंदा आहिनि, पर ॻाल्हाइण वारा उलमा ऐं औलिया जी ज़िंदगीअ मंझां ॿुधण वारनि जे दिलनि ते रोशनी विझंदा आहिनि। उन्हनि जूं ज़िंदगियूं, उलमा जूं, सुलहा जूं ज़िंदगियूं जेके आहिनि उहे अल्लाह जे नूर सां, क़ुरान जे इल्मी नूर सां अहिड़ियूं त रोशन थियल हूंदियूं जो उन्हनि जे ज़िंदगीअ मंझां तव्हां असां जहिड़ा गुनाहगार माण्हू रोशनी हासिल कंदा आहिनि। आऊं हिकिड़ो तालिबे इल्म तव्हां दोस्तनि यारो हाज़िर आहियां। साईं कारी गुलाम अकबर सेड़ो साहिब असांजे सिंध जो बहितरीन ख़तीब आहे, मुंहिंजो वॾो बिरादर आहे। उनजे हुकुम सां तव्हां दोस्तनि यारो हाज़िरी ॾियण जे लाइ हाज़िर आहियूं। ऐं हीअ जॻह मुंहिंजे लाइ बेड़ी यादि आऊं भी हिन जॻह ते हाज़िरी ॾियां, हिन जॻह ते ड्यूटी ॾियां ऐं हिन जॻह ते ग़ुलामी ॾियां। छो त मुंहिंजा उस्ताद मोहतरम हज़रत क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद कासिम अब्बासी कलोड़ो साहिब रहमतुल्लाह ताला अलैह वो मुकम्मल तौर ते साईं मखदूम ताज मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जंजा शागिर्द हुआ, जेके मुंहिंजा उस्ताद मोहतरम। आऊं पाण तव्हां वांगुरु हिन दरगाह शरीफ ते ड्यूटी ॾियण जो हक़दार आहियां।
ऐं अल्लाह ताला मुझी ड्यूटी पहले बारगाह में कबूल है मंजूर फरमाए। टाइम मुख्तसर आयत सगोरी अल्लाह ताला ने कलाम पाक बना मा तवा दोस्तन यादो पढ़ी उनका बाद उन जो तर्जुमो कंदुस उनका बाद एक हदीस मुबारक अर्ज रखंदुस ऐं उनका बाद में अल्लाह ताला जो चवरायो मुख्तसर पहले हाल आर तवा दोस्तन यादो ड्यूटी दिबी एक बेहतरीन आलिम ऐं नाले वारे बुजुर्ग जी जो सिंध जो नाले वारो आलिम थी गुजरियो आ उन जी पंहिंजो उन जो उर्स शरीफ आ इन करे इल्म जे मुतालिक ॿ चार ॻाल्हियूं आऊं तव्हां दोस्तनि यादो अर्ज़ रखंदुमि त जीअं तव्हां असांजी दिलि में बि वरी इहो शौक़ु पैदा थिए त जंहिं शइ साईं मखदूम ताज मोहम्मद रहमतुल्लाह ताला अलैहि खे इज्जत बख्शी उहा शइ कहिड़ी आहे ऐं उहा शइ अॼु बि दुनिया ते मौजूद आहे उहो आहे अल्लाह जे क़ुरान जो इल्म नबी पाक साहिब औलाद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो इल्म ऐं उहो इल्म अॼु बि दुनिया जे अंदरि मौजूद आहे त हाणे तव्हां असांजे मथां वरी बि इहो लाज़िम बणिजे पियो त असां अल्लाह जे क़ुरान जे इल्म जी मदीने वारे साईं जे इल्म जी तारीफ़ कयूं त जीअं वरी तव्हां असांजे नस्लनि मंझां वरी मोहम्मद मीर जे दीन जा आलिम पैदा थींदा। सुभान अल्लाह। हिन प्रोग्राम जो असल मक़सद इहो बाक़ी त साईं अल्लाह ताला उनके एक अहिड़ो मक़ाम अता फरमायो इने कोने त ही उर्स शरीफ करे असां साईं जे रूह खे सवाब पिया ॾियूं भाईजान हा सवाब ज़रूर आहे पर असल मक़सद इहो आहे त साईं जो उर्स करे ऐं असल माण्हुनि खे पैगाम ॾिजे मैसेज ॾिजे त साईं जंहिं शइ मंझां फ़ाइदो वरितो उहा शइ अॼु बि दुनिया ते मौजूद आहे अचो त तव्हां असां बि पंहिंजे बचनि खे उन शइ मां फ़ाइदो वठो। एक बेरो या ब भेरा सभई गॾिजी सलात के बुलंद आवाज़ सां भेरो मूंसां गॾु ॾियारी रहो उन खां बाद में मां आयत सगोरी तव्हां दोस्तनि यारो पढ़ंदुमि उन जो तर्जुमो तशरीह हिकु ॿ हदीस मुबारक उन खां बाद हिकिड़ी ॿ ॻाल्हि मुख़्तसर अर्ज़ करे तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठबी ऐं वरी मूंखां बाद साईं कारी ग़ुलाम अकबर ज़रूरु पंहिंजो ॿ चार ॻाल्हियूं उहो बि तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदो। सभई गॾिजी जो सलात खे भेरो बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी भरो यार बे सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद। मुसलमान भाइयों अल्लाह अज़्ज़ व जल्ल पहले पाक कलाम दे अंदर इहो इरशाद फरमायो अल्लाह ताला फरमायो यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात वल्लाहु बिमा तअमलून खबीर। सुभान अल्लाह। थोड़ा जोर से जाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये ने तवज्जो कर ये मेहमान हैं मोहतरम हैं उन्हें जो मेहरबानियों मेजबान साने बता सकरी जे मथा खेले तवज्जो कर मुसलमान भाइयों अल्लाह ताला कुरान पाक के अंदर फरमायो रब करीम फरमायो यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम अल्लाह ताला कुरान पाक के अंदर फरमायो ओ ईमान वारो अल्लाह ताला तमाम छाबे कल जात जात बुलंद करन फरमाइंदो आ मुसलमानो ए जेके भी मुसलमान ये सब बराबर कोन ने अल्लाह ताला बराबर करे पैदा कयो रब करीम कायदा कानून बराबर ॾिना आहिनि अल्लाह ताला इस्लाम बराबर ॾिनो अल्लाह ताला पैदाइश
जको नेक सालियो आ वो भी मरी दो वने जको गुनाहगार आ वो मरी दो वने असांजे लगे बराबर मरी आ भी पर मुसलमान भाइरो इए करे भी कोने को अल्लाह ताला कुरान पाक के अंदर फरमायो ला यस्तवी असहाबुल नार व असहाबुल जन्नह रब करीम कुरान पाक के अंदर फरमायो जन्नती जहन्नमी बराबर नहीं होंदो ओ सोना यो साल निकलंदो तुझे मुझे नजर में होंदो पर बराबर मौत में होंदो एकरन जो मौत इए थींदो मुझे सुने नबी फरमायो कहीं जियरे ढोर में डिंगरी देर जी फासाए पो उन डिंगरी के उन ढोर वजा छिके कढजे किए न उन जे जिस्म गोश्त के फाड़ी दी निकरंदी मदीने के साईं फरमायो ना फरमान जालिम काफिर जो मौत इए थींदो मदीने के साईं फरमायो मोमिन जो मौत वरी इए थींदो जिए औरत अटो वेठी गोहे औरत जो वार अटे में अची वेंदो कहीं वार जे मुंडीअ में हथ विझी औरत उन वार खे छिके जेॾी महिल कढंदी मदीने जे साईं फरमायो वार अटे मां जीअं आसानी सां निकिरी वेंदो इएं मोमिन जो बि साह मोमिन मां निकिरी वेंदो मालूम जो त मरण बराबर अचो मुझे सोने नबी फरमायो कब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह मदीने रे साईं फरमायो मोमिन जी कब्र जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग आ वरी मदीने साईं फरमायो ओ हुफरतुम मिनन नार वरी जको बियो माण्हू आ जको मोमिन जे मुकाबले में काफिरा नालायका ज़ालिमा मदीने जे साईं फरमायो उन जी कब्र ज़ाहिर में तवा ज़ालिम के भी पूरो तवा मोमिन के भी पूरो ज़ाहिर में बिनी जी कब्र मिट्टी जी खड है तवा मिट्टी मथो विझी मोटी हलियाई लायो उन का बाद में खबर पवंदी त अंदर जन्नत जो बाग आ या जहन्नम जी खड मालूम इंसान जमन में एक जड़ो उज़वन में एक जड़ो आई नमाज में बराबर पंज टाइम हर कहते नमाज एक जड़ी अमीर ते गरीब ते रोज़ो एक जड़ो जड़ो अमीर रखे तड़ो गरीब रखे जड़ो टाइम अमीर जो तड़ो गरीब जो मुसलमान भा पर जिंदगी गुजारण का बाद में अमल जो तारो मदार हाने जंजा अमल भला दींदा अगियो जहान उन जो भलो हाने अमल कया भला है मां इन अदड़े के झलिया तो लाउड वार के तवा सलात पढ़ो तो मां तवा जी सलात पढ़ा समय करजी पढ़ो यार बे सल्ले अला मुसलमान भाइरो अल्लाह ताला कुरान पाक के अंदर सूरह मुजादला में पीरे जुमले में यो फरमायो त ईमान वारन जा दर्जा बुलंद कंदो आया रब करीम उन आयत जे बे जुमले में फरमायो वल्लज़ीन ऊतुल इल्म दरजात अल्लाह ताला जो फरमाए आई ब्या उए जन के इल्म नो थमे उनन जा दर्जा बुलंद कंदो आया अल्लाह ताला जिन के इल्म अता फरमाइंदो आ न इल्म जे बुनियाद ते रब करीम उनन जा दर्जा बुलंद करे छे वल्लाहु बिमा तअमलून खबीर अल्लाह ताला फरमायो द अल्लाह ताला तवा जे अमलन की खबर रखण वारो भाईजान इन आयत मुबारक के अंदर इल्म वारन की फजीलत अल्लाह ताला कुरान पाक के अंदर बयान फरमाई अल्लाह ताला जन के इल्म अता फरमाइंदो आ उनन जा दर्जा इल्म जे करे रब करीम बुलंद करे छे सुभान अल्लाह आई कुरान पाक जी जेका तालीम आ दीन इस्लाम जी जेका तालीम आ उन जे तवा अंदर विंदो तो उन में तवा के बिन सबबन जे करे दर्जात जी बुलंदी मिलंदी हिकड़ो इंसान जे अमल जे करे बियो इंसान जे इल्म जे करे एकड़ो इंसान जे अमल जे करे बियो इंसान जे
इल्म जी करे इल्म जे लाइ कुरान पाक मना क्लियर चई छड़ियो अल्लाह ताला बी आयत मुबारक के अंदर फरमायो युतिल हिकमत मन यशा व मन युतिल हिकमत फकद ऊतिया खैरन कसीरा अल्लाह ताला फरमायो ता अल्लाह ताला जन के इल्म अता फरमाइंदो रब करीम उनके खैर कसीर अता करे छड़ी अल्लाह जन के इल्म अता फरमाइंदो अल्लाह ताला उनके खैर कसीर अता फरमाइंदो भाईजान हिकड़ा अमलन वारन जा दर्जा बुलंद थियन ऐं ॿिया इल्म वारन जा दर्जा बुलंद थियन भाई अमल वारो त अल्लाह के राज़ी तो करे अमल वारो त अल्लाह के राज़ी तो करे नमाज घणी तो पढ़े कुरान घणो तो पढ़े रोजा घणा तो रखे रात जो जागे तहज्जुद तो पढ़े लेकिन या ॿिया कम खैर खैरात तो करे गरीबन मिस्किनन जो मदद हेल्प तो करे अल्लाह ताला उन जा दर्जा बुलंद करे छड़िया है भाईजान पर इल्म वारे जा अल्लाह ताला दर्जा छो बुलंद कया है ओ सोना इल्म वारे जा रब करीम दर्जा इन करे बुलंद कया है ने तो इल्म ई आहे जेको अल्लाह ताला जे मार्फत जो बुनियाद अगर इल्म न मिलंदो इंसान कदे भी अल्लाह ताला जी मार्फत हासिल न तो करे इल्म न मिलंदो त अल्लाह ताला जे ज़ात जी मार्फत जाहिल कदे भी हासिल न करे सके मसला तवा वरी बिफरी ने इंदो साईं अल्लाह के लधो इबादत वार सारी रात सुभान जागी जन याद कयो अदियो अब्दुल लतीफ चए तंदी मिटी लधो मार कोई कल सलाम अचियो आंगण उन्हंदे बिल्कुल सही तवा चलो साईं हे त अमल वारा हिन जके रात जो जागल पिया इनन अल्लाह के सुजातो ये अल्लाह सा मिलिया ओ भाईजान पर जकरे इन जे बुनियाद रे वीदे त इयो जो रात जो जागे पियो करे छा पियो रात जो जागियो त करे छा पियो भाई इयो रात जो जागियो इयो वुजू कंदो हुंदो वुजू करण का बाद अल्लाह जी इबादत कंदो हुंदो नमाज पढ़ंदो हुंदो तहज्जुद पढ़ंदो हुंदो अल्लाह जो जिक्र कंदो हुंदो हाने इनके वुजू करण जे लाइ इल्म जी जरूरत आ इनके वुजू कर रखा आगे पाकाई ऐं पलीदी जे खबर हुजण जी जरूरत आ पाकाई छाहे पलीदी छाहे हराम छाहे हलाल छाहे कहिड़े तरीक़े सां मां पाक थींदुसि मुंहिंजो वुजू सां जिस्म पाक थींदो पर मांखे पंहिंजो अंदर भी पाक करणो आहे हाणे इनखे हलाल हराम जी ख़बर बि हुजे हलाल खाइणो आहे हलाल पंहिंजे इस्तेमाल करणो आहे त भाईजान जेसी ताईं हिन वटि इल्म नथो अचे हिन जी इबादत क़बूल न आहे इबादत ख़ुदा ॾे पहुचाईंदी जॾहिं हिन वटि बुनियादी इल्म मौजूद हो सुभान अल्लाह वुजू कीअं कंदो वुजू कंदो त कीअं कंदो वुजू का पहिरियों त हिनखे वुजू जा फर्ज़ अचनि वुजू जे फर्ज़नि जो ॼाणण छा आहे सुभान अल्लाह वुजू जे सुन्नतुनि जो ॼाणण छा आहे इल्म पाकाई पलीदी जो ॼाणण छा आहे इल्म चाहे पानी सां वुजू करणो आहे ने पानी जी बि त ख़बर हुजे त हिन पानी सां वुजू जाइज़ या नाजाइज़ इहो छा आहे इल्म सुभान अल्लाह ऐं इहो इल्म आलिम खां सवा कॾहिं न मिलंदो सुभान अल्लाह इहो इल्म आलिम खां सवा कॾहिं मिलंदो या तोखे आलिम जे आॾो गोॾा खोलणा पवंदा या वरी उन जो किताब बाज़ार मां ख़रीद करे अचे उन में जा सिर्फ़ वुजू जी सुन्नतूं छा आहिनि वुजू जा फर्ज़ छा आहिनि वुजू जा मुस्तहब छा आहिनि वुजू खे भञण वारा छा आहिनि वुजू खे मकरूह करण वारा छा आहिनि पोइ वरी नमाज़ कीअं थींदी नमाज़ जा फर्ज़ नमाज़ जा वाजिब ऐं हीअ नमाज़ आहे कहिड़ी तॾहिं त पोइ तूं अलाह ॾे मिले ओ भाईजान भाई बेटा या शेर बटरे बुधा हां हाज़िर साईं सुभान अल्लाह जो को हाल हो तो दम दस्तक
वरी साईं कारी साहब के चवंदो पो वो ता के राजी कंदो ला मेहरबानी भाई सुभान अल्लाह बुनियादी शय छा है बुनियाद छा है दुनिया दे जेको अल्लाह जो वली आ वो कहीं ना कहीं आलिम जो शागिर्दा जेको बि वली आ अनपढ़ियल जाहिल को वली थींदो आहे जेको निपट पढ़ियल ई न हुजे वो त वली थींदो ई कोन्हे बिस्मिल्लाह या सुभान अल्लाह बिस्मिल्लाह अल्लाह खुश कर बाबा साईं हेरे तो वजो सुभान अल्लाह तगा लिया है एकड़ी शहरे तो वजो एकड़ी शह हेले तो वजो तवाने कमरी गाला इल्म अल्लाह जी वस्फा इल्म अल्लाह जी वस्फा अमल अल्लाह जी वस्फा अल्लाह नमाज नाए पढ़ंदो हुन के पढ़नी असां पढ़ंदा रे हुन लाए न हो त इनन शैन जे लाए आहे सजदे जे लाए खुदा है नमाज जे लाए खुदा है मतलब बाबा जानी गालड़ी थोरड़ी आया पजो नंडो माणो थोरड़ी कोड़ियो गालियो कंदो आ इल्म अल्लाह जी वस्फा अमल अल्लाह जी वस्फा ना है अमल बंदे जी वस्फा नमाज पढ़े बंदे जो कम रोज़ो रखा बंदे जो कम सजदो कर बंदे जो कम अल्लाह जो कम यो ना है इन करे अल्लाह ताला जन के पंहिंजी वस्फा ता फरमाई रब करीम जन के पंहिंजो इल्म अता फरमायो अमल वारे के अमल जे नतीजे में दर्जात भी बुलंदी मिलदी है इल्म वारे के अल्लाह जे वस्फा हासिल करने जे करे दर्जा की बुलंदी जो भाई अल्लाह जी वस्फा पंहिंजे अंदर में समाईंदो अल्लाह जी वस्फा के पंहिंजे अंदर में बिस्मिल्लाह अल्लाह मालिक तो बाबा दाई इल्म का मामूली गाल ना है अल्लाह ताला कुरान पाक के अंदर फरमायो ही आयत जो जुमले बुध अल्लाह ताला फरमायो अन अमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वशुहदाए वस्सालिहीन अल्लाह ताला कुरान पाक के अंदर चार टोला बुधाया उन्हनि चइन टोलन ते रब करीम इनाम कयो आ कुरान पाक के अंदर असा के हुक्म कयो त तवा इनन इनाम वारन जो रस्तो मा अल्लाह का घुरंदा कयो इदन सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम अल्लाह ताला सूरह फातिहा के अंदर असा के दुआ सिखारी है जेका दुआ हर नमाज में आई हर रकात में हर दुआ घुराउंदा अल्लाह से असा के सिद्धो रस्तो दिखार अल्लाह से असा के सिद्धो रस्तो दिखार मौला कंजो सिद्धो रस्तो अल्लाह ताला पाण चयो त जंदे इनाम कयो थी उन जो रस्तो मौला तो इनाम कहते कयो आ चई अन अमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वशुहदाए वस्सालिहीन अल्लाह ताला फरमायो चार हिन उनका पीरे नंबर ते नबी बे नंबर ते सिद्दीक बे नंबर ते शहीद चौथे नंबर ते सालिहीन आने इन्हनि में जेके पहिरियां ॿ हिकिड़ा नबी ॿिया सिद्दीक ऐं उन्हनि में वरी पोयां ॿ आहिनि हिकिड़ा शहीद ॿिया सालिह हाणे इन्हनि पोयां ॿिन्ही जो जेको बि ताल्लुक आहे उहो किरदार सां आहे छा सां आहे किरदार सां शहीद पंहिंजी जान ॾिनी आहे अल्लाह ताला इन करे क़ुरान जे अंदर लिखियो मां इन ते इनाम कयो आहे छो त जान दुनिया में ॾियणु ॾाढी ॾुखी शइ आहे सवली न आहे हुन पंहिंजी जान ॾिनी अल्लाह ताला फरमायो मां इन ते इनाम कयो आहे उन खां पोइ वरी कया आहिनि उहे सालिहीन आहिनि सालिह उहे आहिनि जन दुनिया जे लज़्ज़तुनि खे लत हणी दुनिया जे मसइलनि खे परते करे हुननि अल्लाह जी फरमान बरदारी कई हुननि पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे हुक्म ते गुज़ारी अल्लाह ताला फरमायो ये मुंहिंजे इनाम वारा बंदा मौला बाक़ी नबियन छा कयो ऐं उन खां अॻु में सिद्दीक़न छा कयो उन्हनि खे तो पंहिंजो नंबर ॾिनो आहे पहिरें नंबर ते नबी आहे ॿिए नंबर ते सिद्दीक तव्हां जॾहिं
जमल गहराई में वेंदो त जेको नबी आ वो अल्लाह जे तरफ का ईंदो आ छा खणी ईंदो आ अल्लाह जे तरफ का तवा असांजे अमल खणी ईंदो आ न अमल नबी पाण सेखारींदो आ अल्लाह जे तरफ का इल्म खणी ईंदो अल्लाह जे तरफ का छा खणी ईंदो आ इल्म नबियन जी जेका गालिब वस्फ है जेका नबियन जे मथा जन जे करे नबियन के इज्जत ऐं इनाम पीरे नंबर ते मिलला वो आहे अल्लाह जो इल्म जो नबियन जे अंदर मौजूद आहे ऐं नबियन का बाद में सिद्दीकीन जो दर्जो आहे सिद्दीक आलिम सिद्दीक माना तस्दीक करण वारो एकड़ो इल्म जी खबर ॾे ॿियो उन ते हा करे तस्दीक करे मां तस्दीक थो कयां या सही आहे जीअं असां वटि उलमा हिकिड़ा तहरीर लिखंदा आहिनि फतवा लिखंदा आहिनि उन फतवा ते ॿियो आलिम वरी पोइ पंहिंजो तस्दीक कंदो आहे मोहर हणंदो आहे ठपो हणंदो आहे त भाई नबी अल्लाह जे तरफ़ खां इल्म खणी आया ऐं उलमा उन्हनि नबियनि जे इल्म खे खणी दुनिया ते पहुचायो बि आहे ऐं हिनन आलिमन उन इल्म के सच्चो समझो दिया आई दुनिया ते सच करे पहुंचायो तो साईं ताज मोहम्मद रहमतुल्लाह ताला अलैह साईं ताज मोहम्मद रहमतुल्लाह ताला अलैह का मामूली शख्सियत न हुई को मामूली आलिम न हुए साईं ताज मोहम्मद रहमतुल्लाह ताला अलैह जंजो पंहिंजो सिंध में जेको उस्ताद आहे साईं सोने जतोई वारो सुभान जो मट पाण आलिम रुगी न अल्लाह जो वली इन्हनि खे चइबो आहे रब्बानी आलिम इन्हनि खे छा चइबो आहे रब्बानी आलिम आई वरी साईं ताज मोहम्मद पाण जेको वरी ॿिया शागिर्द नाले वारा त कई पर वरी जेको साईं अब्दुल समद पैदा कई सुभान अल्लाह साईं अब्दुल समद के तवा अवाम वारा मता न सुञाणो ता गोठ वारा तो सुञाणो ओ बाबा साईं ए तवाडे शहर जो जबरदस्त आलिम साईं हाने जेको माजिद करीम में साईं हिदायतुल्लाह अल आरिजवी साईं थी गुजरियो इहो साईं अब्दुल समद जो शागिर्द मुफ्ती मोहम्मद रहीम पीर जे गोठ वारो साईं अब्दुल समद जो शागिर्द मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी साईं अब्दुल समद जो शागिर्द ओ मुजा सुना जे इने साईं अब्दुल समद जे शागिर्द जा नाला खड़बा तब साईं ताज मोहम्मद जो मकाम इन आसमान जे सिज का मथे तो लगी पी है सिंध जे आलमन साईं ताज मोहम्मद के लक़ब ॾिनो हुयो शमसुल उलमा आलमन जो मां साईं जो पोटो शागिर्द यो मां अॻ में इन्हनि खे अर्ज़ कयो त मां साईं जो पोटो शागिर्द आहियां मां शागिर्द जो शागिर्द ऐं मुंहिंजो उस्ताद साईं वटि उन तालीम में पढ़ियो जो साईं पियो चवे त 14 साल मदरसन में माण्हूअ जी उम्र थी लॻे पोइ तो आलिम ते उन करे साईं उन दौर में हिकु तालीम आंदी जंहिंजे इश्तिहार ते नालो रखियईं हवाई जहाज तालीम उन तालीम जो नालो छा रखियईं हवाई जहाज मुझे उस्ताद उन हवाई जहाज तालीम में पढ़ियो माना बेहद 14 साल साईं चयो त मां पढ़ाईंदुमि 4 साल होडो 14 साल वारो वठी अचो हेडो मुंहिंजो 4 सालन वारो पैदा थियल हूंदो 14 सालन वारे खे मुंहिंजो 4 सालन वारो शागिर्द मारींदो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहदीद नारे हैदरी नारे गौसे आज़म हमद सगर का हाली हारिजा शरीफ जिंदाबाद बाबा साईं त साईं ताज मोहम्मद रहमतुल्लाह अलैह रुगी साईं सोने जतोई वारे जो शागिर्द ना है पर साईं ताज मोहम्मद मक्के में आलमन वटे पंजो मक्के जे अरब आलमन वट पढ़ियो मदीने जे अरब आलमन वट पढ़ियो ऐं साईं वरी उन खां पोइ मिस्र में वञी वरी पढ़ियो ऐं मिस्र मां मोटी अचे वरी हिते हिन सिंध जे माण्हुनि खे इल्म जा रंग लाथई रुगी दरसे निज़ामी जो आलिम न पर मक्के जे अरब
आई संदस के जो मुर्शिद मिलियो वो भी खाने काबे में अल्लाह के घर में मुर्शिद मिलियो संदस के मुर्शिद काने मिलियो अल्लाह के घर में खाने काबे में मक्का मुअज्जमा में ओयो बुजुर्ग पाकिस्तान जो पेशावर जे बरसा 4 सदा जो बुजुर्ग होयो नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग हो पर साईं अगे मिली वियो अल्लाह के घर में सुभान अल्लाह वाह वाह अपन बुजुर्ग कौम वाली साईं एड़ो कमाल हासिल कयो असाने इलाके नसीराबाद में होयो साईं सखी सैयद मोहम्मद शाह वासु कलोड़न वारो तवा जो बुजुर्ग बुधो ये तो मानो त छो जंजो उम्र वडी ओ बुजुर्ग जो होयो ना ओ एकड़ा दान बुजुर्ग तशरीई बुजुर्ग शरीयत जो कम करण वाला एकड़ा तकवीनी बुजुर्ग तकवीनी माना छामो निकला तकवीन कौन मान निकला कौन कुन मान निकला कौन माना हुज अल्लाह जो एकड़ा कम कुदरत वाला अल्लाह जा कम एकड़ा कानून वाला एकड़ा वरी साहिबे तकवीन बुजुर्ग हुंदा है माना करामत एड़ी जो बस जुबान सा चवंदो वने ठहंदो वने साईं मोहम्मद शाह वासु कलोड़ वारो बुजुर्ग अल्लाह ताला उनके जुबान में एड़ी ताकत अता फरमाई हुई जो वो बुजुर्ग बस मानो के नमाज जो कोन चाहतो तो नमाज पढ़ो था या न था पढ़ो बस हुन वट जको कप खड़ी मारू पतो तो सुबह जो पतो तो वडे में वडो कम जे दुखो हुजे न थियो हुजे तबे शाम ताई बुजुर्ग चाहतो निकर दरगाह तो जो कम थी सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह भली फांसियों लिखल होंदियूं न फांसियों सैयद मोहम्मद शाह वट आया मानो दुआ न करंदो जुबान दा चंदो हल बाबा हल कदे कदे त कहीं के दुखिया लफ्ज ॻाल्हाई दुखिया लफ्ज ऐं जेके दुखियो लफ्ज ॻाल्हाइबो बि उन जो कम थी विंदो बाबा साईं डुकर पयो ए चाचो राई बख्श मुसा गडु दवाए नात खाने रो बैठो आ लिखियो बाबा साईं मारा चवंदा सा एकड़ी काफी जरूर बुधंदा से पो मिसरो चई दे चई मु को पो तुनो वारो अथई साईं ताज चवे मां हाने गाल आखरी को कया एक ब साईं ताज मोहम्मद जी ओ मां पंजो टाइम छड्या तो साईं कारी साहब के कुछ टाइम दींदा से आई तू भी एकड़ो पियो न त एकड़ी का काफी अचे साईं वारन के बुधाइंदे साईं वारा चवंदा बारे गाड़ी तिखियो न साईं मौलवी साहब कुरान के मौलवी मोहम्मद जी जो सिंध याने ने कुरान से कर ले तो 50 साल में बागा गाड़ी मरी ने बागा अमल पूरा अल्लाह 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 भलो कंदे ले कटी औलादी साले दी औलादी भलो बाबा साईं साईं छाजो भाई डुकर पियो असारे सजे इलाके में डुकर पई अन्न था ये फसल था पर अन्न न साईं मशहूरी साहब जो ज़मानो साईं मशहूरी साहब से साईं वडो नाले वाला बुजुर्ग वडो आशिक रसूल अल्लाह जो वली कामिल साईं जो ज़मानो होयो साईं वासु कलोड़न वारे के वरी सब बुजुर्ग मलदा हा पो मानू अवल भया हुनरे के भया साईं मशहूरी शरीफ वारे रे साईं का दुआ करो उन्हें चयन तो बुजुर्ग वासु कलोड़न वारे दे वजो उनके चो तो दुआ करे हे डुकर तडे डमर लहंदो न त मरदा से भूख मरदा से जानवर मरदा पक्षी मरदा इंसान मरदा हे का हालत शुरू थिया या रब करीम नी पकड़ है जेडी मल साईं वासु कलोड़न वारे वट जेडी मल मानू आया तो वरी उते प्या के चवन त साईं भला तवा साईं मशहूरी साहब के साईं के घुरायो त तोबा नमाज पढ़ाए त साईं वासु कलोड़न वारे बुजुर्ग चयो त साईं मशहूरन वारो भलो आलिम पर जेकर मुंडे आया हो त पो मां चवाव तो त साईं ताज मोहम्मद आरी जनवारे के वठी अचो जे उहो अचे असा जे गोट तोबा नमाज पढ़ाईंदो त मां सैयद मोहम्मद शाह चवाव तो त डुकर लही नारे तकबीर बुलंद आवाज से नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी फैजान शमसुल उलमा साईं वासु कलोड़न वारे लफ्ज केड़ो चयो साईं ताज मोहम्मद जे लाए चई हरणी दी टोर जे काए न वा और है सुभान अल्लाह हरणी दी टोर और है वा बी ताज मोहम्मद वा तो आई जनवाले को वो आवे वो असा जे गोठी
चो सुभान अल्लाह। माना ये साईं हेरो की मौलवी न हो, वो तो मशहूर बोयो शायद साईं का शाख में खणाई अलाजा मौलवी शाख में माना साईं जा समाजी कम भी हुया। आई पाकिस्तान डण का बाद में पीरे में पियो तमाजे शहर जो आलिम हुयो जै कायदे आजम के खत लिखी आई उन का वजाहत तलब कई हुई त इन मुल्क के अंदर निजाम मुस्तफा इंदो या नहीं दो हारी दो नारी दो उन का बो लिखो ये त हे मुल्क कल में जे बुनियाद ते थयो आ चकर निजाम मुस्तफा नारी दो त बो यो मुल्क जको नालो जको रखल दसियो नालो आई निजाम वही एक बेजे मुखालिफ रहंदा इन करे मुल्क खपे त निजाम मुस्तफा सा खपे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह। आई कायदे आजम पंहिंजे सेक्रेटरी जे तरफ खां पंहिंजो उनजो जवाब लिखराए साईं ताज मोहम्मद रे मोकिलियो त तव्हां वक्त जा आलिम आयो तव्हां हक न चवंदो केर चवंदो तव्हां न पुछंदो त केर पुछंदो ओ सोना ए सोना आलिम सगोरा तव्हां जे दुआ सां हे मुल्क अल्लाह जे कुरान जे कानून ते अल्लाह जे रसूल जे कानून ते हलंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह। पर वो आस्ते आस्ते इन मुल्क में अंदर बजड़ पेजी आ मरो मुकायदे आजम में वेहो हलियो रुगी पैसा ते रह जियो बाकी ता वो भी वेहो हलियो पो पूछो दा अलाए केड़ा केड़ा जालिम आया जह असा जे मुल्क के इन निजाम का इस्लाम का हर शय का परे हां आखिरी शेर तवा दोस्तन यार अर्ज कया आई वो शेर में हजरत क़िबला साईं ताज मोहम्मद अल आरिजवी रहमतुल्लाह ताला जन जो आहे तवा बुधो तवा के खबर पवंदी त रब करीम हर इल्म त दिनो मोजो उस्ताद साईं मौलाना मुफ्ती मोहम्मद कासिम असा के बुधाइंदो चवे पियो त मोजे उस्ताद वट जिन भी पढ़ंदा हुआ। सुभान अल्लाह वाह वाह। मोजो उस्ताद साईं चवंदो जिन आई पाण असांखे चवंदा हा पाण असांखे सबक ॾेई पोइ चवंदा हाणे तव्हां वेहो तव्हां भेरो ॾियो त वरी हो अलाह जा बाना आया आहिनि मां उन्हनि खे पढ़ाए अचां मां उन्हनि चओ सुभान साईं वॾे हा मां शेर पढ़ा साईं जो बस पोतान इजाजत वठा चवे तो आवाज हुस्न जी हजरत बुधी मुहाक हर एण में वाह वाह सुभान अल्लाह साईं जे इन शायरी में जो को अंदर पंहिंजो घणो इस्तेमाल पंहिंजो जानवरनि जो पखियुनि जो आहे उन में मदीने वारे साईं जी हाणे तारीफ़ थो करे ऐं अंदाज़ उहो इख़्तियार कयो अथई आवाज़ हुस्न जी हज़रत बुधी मोहाक हर एण में थियो हैरान सब हूरूं पई फड़ फोट फलकन में ओ बरक बुलबुल चतू जीहा कया हिक चाशनिया चरियो साईं जी शायरी ते दाग जो बाबा तो सुभान अल्लाह। चवे तो सोना बुराक हुजे बुलबुल हुजे चतू हुजनि चिया हुजनि पर तुझी हिक मोहब्बत जी चाशनी चरिया करे अल्लाह चवे तो बरक बुलबुल चतू चिहा कया हिक चाशनी चरिया आवाज़ इश्क जो गानो डिठो में घेरल जिगजियुन में आवाज़ इश्क जो गानो डिठो में घेरल जिगजियुन में
सब हूरूं पई फड़फोट फलकन में फलकन में, सुभाणे। हीरन जे गिचिन ते हिकिड़ो गानो ठहियल आहे, पर यार अॼु ताईं कंहिं शाइर कॾहिं गेरे जे गिचीअ जे इन गाने जी ॻाल्हि कॾहिं न कई आहे। पर जे इहा ॻाल्हि कई त क़िबला साईं मखदूम ताज मोहम्मद सोणे कई त ओ मदीने जा घोट जे गेरनि जे गिचीअ में गानो पातल आहे त तुंहिंजो इश्क जो पातल आहे। हाय 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 वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह शाइर अॼु ताईं गेरे जे गिचीअ जे गाने जी ॻाल्हि न कंदा। सुभान बुलबुल जी चीए जी चतुआ जी कोयल जी हर कंहिं ॻाल्हि कढी, पर हर गेरे जे गाने जी ॻाल्हि कढी त साईं ताज मोहम्मद सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह चवे तो त पाई कुमरी करे कुकू अचीद सुहाल मुहीणो अल्लाह अल्लाह जदों त कुमरी बदाऊं कंदी मदीने वाले साईं के सॾ कंदी ओ सोना अच त सही मुंहिंजो हाल त ॾिसी वञ अचे या रसूल अल्लाह मुंहिंजो हाल त ॾिसी वञ। पोइ छा थी चवे थी हली आहो त हिक वारी रही न निंड नैणनि में थियो हैरान सब हूरूं पई फड़फोट फलकन में अव्हां जे हुस्न जी हज़रत बुधी मोहाक हरिणन में अव्हां जे हुस्न जी मुहाक बुधी आहे हरिणन में चयो में हिक कांग कारे खे करी थो छो तूं काका सुभान अल्लाह साईं तो चए त मां कांग कां पुछा कई तूं कां कां छो तूं कां कां छो कंदो आहे। चवे थो त चयो में हिक कांग कारे खे करी थो छो तूं काका कांग छा चयो चयई हिक आके अरबीअ जी लगी आहे में नैणन में अव्हां जे हुस्न जी हज़रत बुधी मोहाक हरिणन में। हे वरी मिसरो ॿुधो ऐं अजीब साईं जो तख़य्युल आहे हिकिड़ो अजीब ख़्याल आहे। आशिक इहे सभु ख़्याल वेड़ाईंदा आहिनि पर साईं जो ख़्याल ॾिसो। चयो में हिक भाउर खे भू भू गुलनि ते छो करी थो तूं ओ कारड़ा भौर इन जेके हे अच्छा ॻाढ़ा लाल गुलाबी गुल आहिनि नाज़ुक नाज़ुक पतिन वारा तुंहिंजो कहिड़ो कमु आहे वधींदो हिननि जे मथां भू भू तूं त हिकिड़ो भाउर आहे तुंहिंजो छा वञे तुंहिंजो अहिड़े कहिड़ो कमु हिन बाग़ जे अहिड़े पतिन ऐं गुलनि ऐं नाज़ुक शयुनि ते तूं आयो आहे त भाउर जवाबु कहिड़ो ॾिनो चयाई मूं सॼण सुहिणो घुमी ॻोल्हिया थो गुलेड़नि में ओ साईं वाकई मां भाउर आहियां मुंहिंजो कमु गुलनि सां न आहे पर मुंहिंजो सुहिणो गुलनि में हूंदो छो त हिते बि हुस्न हिते बि सूंह इन करे मां पंहिंजो सुहिणो गुलनि में ॻोल्हण आयो आहियां। सुभान अल्लाह साईं पंहिंजो तखल्लुस जो को इस्तेमाल कंदा हुआ सो शाइरीअ में रज़ाई रातिया ॾींहं तूं थी प्यासी बेगा
अल आरिजवी रहमतुल्लाह ताला अलैहि जल्ला खोड़ सारा कलमी किताब कलमी नुस्खा अज भी सन जे औलाद वट मौजूद आहिनि जेकॾहिं तव्हां आरिजन वारा गरजी करे ऐं साईं जे नाले ते तव्हां हिकिड़ो पब्लिकेशन हिकिड़ो इदारो ठाहियो को वॾो मसइलो न आहे एॾो वॾो महांगो न आहे जेकॾहिं गरजी सजी करे हिकिड़ो इदारो ठाहे ऐं उन्हनि किताबनि खे तव्हां शाया करायो त उहे किताब पंहिंजी रक़म पाण बि कढी ईंदा ऐं साईं जी ख़िदमत जेका आहे उहा दुनिया ते वेंदी ऐं साईं जो इल्मु जेको आहे उहो ॿियनि माण्हुनि ताईं पहुचंदो हिन दौर जे माण्हुनि खे बि ख़बर पवंदी त साईं ताज मोहम्मद रहमतुल्लाह ताला अलैहि केड़ी शख्सियत ऐं केतिरे इल्म जा मालिक हुया छो त असां वाइद करण वारा अॼु आहियूं सुभाणे न हूंदासीं मरी वेंदासीं असां संदसि जे शागिर्दनि जा शागिर्द आहियूं पर अॻिते हली इहो सिलसिलो ज़रूरु डिम थी वेंदो इन करे जेके किताब आहिनि उहे ई आलिम जी सुञाणप आहिनि जेके दुनिया ते रहंदी दुनिया ताईं उहा क़ाइमु रहंदी आहे हिन करे जेकॾहिं इन सिलसिले खे अॻिते वधाइजे त ॾाढो भलो थी पवंदो जंहिंमें साईं कारी गुलाम अकबर हिमत करे वॾो हिकिड़ो सेबतो ऐं होशियारु माण्हू आहे त तव्हां ज़रूरु इन सां ताउन कंदव असां बि तव्हां सां गॾिजी हुन में तव्हांजी ख़िदमत करे वठंदासीं रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका